बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इलेक्शन के हवाले सां सभिनी प्राइमरी उस्तादनि खे तमामु घणा तहफ़्ज़ात ऐं ख़दशात आहिनि। इलेक्शन कमीशन खे बि रिक्वेस्ट कयां थो पियो ऐं DRO खे बि अर्ज़ु कयां थो पियो, रिक्वेस्ट कयां थो पियो हिकिड़ी त उस्तादनि जेके प्राइमरी उस्ताद आहिनि उन सां नारवा सलूक कयो पियो वञे। उन्हनि जूं हिकु तालिके खां ॿिए तालिके में ड्यूटियूं हयूं पियूं वञनि ऐं उस्ताद जेके नी उहे जेके 17 ग्रेड वारा जेके ऑफिसर साहिब आहिनि उनखे बचाइण जे करे उस्ताद प्राइमरी उस्तादनि खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर कयो पियो वञे, जेको हिकु सरासरी जेको आहे सो इहा ज़्यादती आहे असां सां। तंहिंजे करे मां हिन वॉइस मैसेज जे ज़रिए उन्हनि खे पैगाम ॾियण थो चाहियां पियो त छा अवां इलेक्शन जो बाइकाट कराइणु चाहियो था पिया। तंहिंजे करे ईअं न थिए त असां इलेक्शन जो बाइकाट करण जो ऐलान कयूं जेको आहे सो। डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जी हैसियत सां गुज़ारिश थो कयां पियो DC साहब खे, इलेक्शन कमीशन ज़िले घोटकी खे, त महिरबानी करे उस्ताद प्राइमरी उस्तादनि सां इहे नारवा सलूक ऐं नाजाइज़ी उन्हनि सां बंदि कई वञे ऐं उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजे तालकनि में जेको आहे सो उते उन्हनि जी ड्यूटी हई वञे। इहे फरमाइशी प्रोग्राम जेको ड्यूटियूं हणण वारो आहे, ARO वग़ैरह जेके बि ड्यूटियूं फरमाइशी प्रोग्राम ते हणनि था पिया, जेको जंहिंखे मर्ज़ी पए थो पियो उते कटाए करे ड्यूटियूं लॻायूं थियूं वञनि पियूं, उन्हनि जी असां मुज़म्मत था कयूं पिया। ऐं मां हाणे हिन वक़्तु गुज़ारिश थो कयां पियो उन्हनि खे त ईअं न थिए त असां गुज़ारिश खां पोइ असां वरी को बाइकाट जो ऐलान कयूं। सो महिरबानी करे इलेक्शन खे फ्री एंड फेयर कराइण जे लाइ उस्ताद प्राइमरी अवां सां ताउन करे रहिया आहिनि जंहिं बि तरीक़े सां, पर घटि में घटि उन उस्तादनि सां जेकी ज़्यादती थिए पई, उन उस्तादनि खे जेका तकलीफ़ पई अचे उन तकलीफ़ जो अज़ालो कयो वञे ऐं उन्हनि खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर मां कटे उन्हनि खे असिस्टेंट ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर भले कयो वञे। ऐं जेके तमामु माण्हू कटिया नी सिफ़ारिश ते उहे जेको आहे सो उन्हनि खे महिरबानी करे उहे 17 ग्रेड जा पंहिंजा ऑफिसर जेके नी उहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़ररु कयो ऐं प्राइमरी उस्तादनि खे तंग करण जे बजाए उन्हनि खे जेको आहे सो सहूलियत ॾियो। असीं अवां ईअं कोन था चऊं त असांखे तव्हां जेको आहे सो असांखे शहरनि में सभिनी प्राइमरी उस्तादनि जी ड्यूटी हणो, न, ज़रूरु ड्यूटियूं लॻंदियूं अॻिते पोइते ॿारहड़ी में लॻंदियूं, असां उहा बि क़बूल करण लाइ तयारु आहियूं। असांजूं फीमेल टीचर जूं जेको आहे प्राइमरी टीचर जूं ड्यूटियूं ॿारहड़ी में आयूं नी, असां उन ते बि कोन ख़दशात ज़ाहिर कयूं था पिया। हालांकि प्राइमरी टीचर्स जेके ॿारहड़ी में जेको आहे सो तमामु उनखे अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहे। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेका ज़िले जी आहे उहा सभिनी सॼे सिंध खे ख़बर आहे, पाकिस्तान खे ख़बर आहे। सो आउं इंतिज़ामिया खां इहा घुर थो कयां पियो त महिरबानी करे उस्तादनि सां खे जेको नाजाइज़ी आहे, उस्तादनि जेको वेधन आहे, उस्तादनि खे जेको तंग कयो पियो वञे प्राइमरी उस्तादनि खे, महिरबानी करे उन्हनि खे तंग न कयो वञे। ईअं न थिए जो असां पोइ इलेक्शन जो बाइकाट जो ऐलान कयूं। महिरबानी।